हिते पंहिंजो डॉक्टर जेको पाकिस्तान में उहो सिर्फ़ु पैसो ई कमाइनि था, त मतिलबु सीज़र करे उन पैसो कमाइनि था। हिते हिन हॉस्पिटल में असां इन वजह सां ई त जेको आहे सीज़र घटि करे असां पंहिंजी नॉर्मल डिलीवरी रखियूं वयूं आहिनि। अस्सलाम वालेकुम जी। हिते असांजी हॉस्पिटल आहे काज़ी अब्दुल रज़ाक। हिते मरीज़नि खे असां घटि पैसनि में असां सुठो इलाजु करे रहिया आहियूं। जी त हिते जी माण्हुनि खे काफ़ी मरीज़नि खे सीज़र कयो वेंदो आहे, त असां उहो सीज़र जो घटि करे त असां नॉर्मल डिलीवरी कराईंदा आहियूं हिते असां। ऐं ॿियो जेको आहे हिन में काफ़ी डॉक्टर्स आहिनि, जीअं त मतिलबु चमड़ी जो थी वियो, हॾनि जो थी वियो, ऐं उन खां पोइ ॿिया बि डॉक्टर आहिनि। ऐं असांजूं 2 कैंपूं मतिलबु असांजी कैंप लॻी रही आहे 2 ॻोठनि में सुभाणे, जंहिंमें असां मतिलबु डॉक्टर जेको आहे मुआइनो कंदासीं ऐं उन में असां पिणु मुफ़्त दवाऊं बि ॾींदासीं। हिते पंहिंजो डॉक्टर जेको पाकिस्तान में उहो सिर्फ़ु पैसो ई कमाइनि था, त मतिलबु सीज़र करे उन पैसो कमाइनि था। हिते हिन हॉस्पिटल में असां इन वजह सां ई त जेको आहे सीज़र घटि करे असां पंहिंजी नॉर्मल डिलीवरी रखियूं वयूं आहिनि।